तारा मारवाड़ी अर्ज कयां थो त मुंहिंजियूं नंढियूं कमु कंदियूं दीवाननि में 17 पूरी अॼु जुमे वारे ॾींहुं पंजो ॾींहुं असांखे चवां जुमे वारे ॾींहुं 5 वॻे जीअं हिननि छुटियूं कयूं आहिनि त नामालूम ज़ात कोभर ॿुधाइनि था हाणे त उहो कोभर असांजी नंढनि खे अगवा करे विया। असां हडुक कईसीं पोइ सुबुह जो असांखे ख़बर लॻी त मियां जावेद वटि नंढड़ियूं वेठियूं आहिनि। मियां जावेद असां वियासीं त नंढड़ियूं मियां जावेद असांखे मिलायूं चए त बाबा हाणे तव्हांजूं थियनि त पोइ तव्हां भले वठी वञो। त मियां साहिब खे मां अपील इहो कंदुमि त साईं इहो त ईअं कानून न है न की इस्लाम बि फरमाए थो मिठड़ो मोहम्मद मुस्तफ़ा बि ईअं थो फरमाए तव्हां इतलाह ॾिबी आहे माउ पीउ खे घुराइबो आहे 2-3-4 ॾींहं रिमांड में बि रखिबो आहे। साईं तव्हां हिकदमि असांखे घुराए करे तव्हां चयो त मुसलमानियूं थी वियूं साईं इहो त इस्लाम त न चए थो। असां बि चऊं था त जीअं असांजूं नंढड़ियूं तव्हां ॾियो जे असां जियो इस्लाम क़बूल कयो आहे त असां बि इस्लाम ते अचण लाइ तयारु आहियूं। अधु मुसलमान त उअं ई आहियूं कलमो शरीफ़ त सदाईं असां पढ़ंदा पिया आहियूं साईं पर मियां जावेद असांजो इहो लिफ्ट न ॾिनई। पोइ अबा खे चवां असां चुप करे वेही रहियासीं पंहिंजी मिटी मथे में विझी करे चऊं त हाणे पाकिस्तान बि उन्हनि जो राज बि उन्हनि जो त असांजो एक्शन छा खयूं। पोइ इन जे करे असां ख़ामोश थी वेरूं। चोथों ॾींहुं आहे पंजो ॾींहुं साईं अञे असांखे कोई अहिड़ी हाल हक़ीक़त असांखे न मिली आहे। बाबा साईं असांखे गुज़ारिश आहियूं असां सिंध जे अफ़सरनि खे त असां सां इंसाफ़ थियो वञे त असांजूं बेगुनाह न्याणियूं हा इस्लाम क़बूल जेकॾहिं असांजूं न्याणियूं करनि हा त मियां साहिब जो घर ॾिठल न हुजे। मियां साहिब जे मां पाड़े में वेठो आहियां मियां साहिब जे मां पाड़े में वेठो आहियां मां जलसा जलूस मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जा सदाई मां मिलाद बि कराईंदो आहियां हर साल मिलाद कराईंदो आहियां। हाणे इन नए साल ते बि मां मिलाद कराईंदुमि मूं वटि सैयद सगोरा वॾा वॾा आयल हा। अबा खे चवां साईं मां सां हिकिड़ो इहो नाजाइज़ इंसाफ़ आहे त जा त असांखे बि मुसलमान कयो वञे असांखे न्याणियूं असांजूं पंहिंजूं हक़ में ॾिनो वञे। साईं खे चवां वधीक हाणे तव्हां बाबा आहियो असां ग़रीब माण्हुनि जी ॿियो को तव्हांखे न की असां कंहिंखे फ़रियाद ॾेई सघूं था न की असां मियां साहिब खे बि असां कुझु चई सघूं था। मियां साहिब असांजो हिन टाइम बि बाबो आहे अॻिते बि असांजो बाबो रहंदो उनखे बि बाज पवंदी। असां उन वटि रिक्वेस्ट खणी वियासीं हिकिड़ी बांह ॿधी हिकिड़ी मिठड़े मोहम्मद जो मां वास्तो ॾिनुमि त बि का ॻाल्हि न बने त असां चुप करे वेही रहियूं। अॼु वेठे वेठे मां चयो यार कंहिंखे ख़बर आहे कंहिंखे ख़बर न आहे हाँ सड़दे मुंहिंजे जिगर जे टुकड़े वेंदे अची तव्हांजे अॻु पेश थियो आहे मीडिया जे अॻु। हाणे इंसाफ़ मुंहिंजो अलाह कंदो ॿियो मुंहिंजो मियां साहिब कंदो। मियां साहिब खे वरी बि असां पारत कयूं था त उहे सगीर छोकिरियूं आहिनि। इस्लाम क़बूल ईअं न थींदो आहे जीअं तव्हां कंदा पियो। इस्लाम क़बूल तॾहिं थींदो आहे जॾहिं उहो राय ख़ुशी आशिक़े रसूल खां दिलि खां थियणु उहो ॿी ॻाल्हि आहे। हिकिड़े रस्ते वेंदे खणी अची करे रखो ऐं सुबुह जो चए मुसलमान खे एज साईं हिकिड़ी जी 14 साल आहे ॿी जी 15 साल आहे साईं। बबली नाले सां उनजी 15 साल आहे ॿियो बब्बी नालो आहे। ॿई इहे सोटिरियूं आहिनि बाबा साईं दीवाननि वटि कमु कंदियूं इहे ॿई सोटिरियूं आहिनि। हिकु नंढड़ी जो नालो आहे बब्बी हा वॾी जो नालो आहे जेको आहे बबली। साईं असां अनपढ़ जहल माण्हू असां वटि हिकिड़ा मिड़े महाराजनि जा लिखंदा आहियूं जेको असां छठी कंदा आहियूं ॼाईंदो आहे पोइ असां हिकिड़े महाराजनि में वेंदा आहियूं अबा खे चवां उहो खणी ईंदा आहियूं। सर्टिफिकेट बि असां अनपढ़ माण्हू असां कहिड़ो कारोबारी माण्हू जो सर्टिफिकेट वेंदासीं या असां इंडिया वेंदासीं जॾहिं असांखे मरणो पाकिस्तान में आहे जीअणो बि पाकिस्तान में आहे त पोइ असांखे इहे छा सर्टिफिकेट असांजो इहे तव्हां ई आहियो जिन जे असां सहारे में रहूं था। असां तव्हांजे सिंध में रहूं था।